नसीराबाद की तरफ का मुख्तसर कालते ही एहतजाज उन बुनियादी ज़रूरियात में जी शयूं अचन थियूं सब्ज़ी तेल गैस बिजली पानी अटो गिहु वो इंसान जी जी जियापे जूं आम ज़रूरियात आहिनि जेके नंढड़े हारी खां वेंदे नंढड़े पौरत मज़दूर रेड़े गेॾे गाॾे वारे ताईं हर इंसान हर जीवत लाइ ज़रूरी आहिनि। उहे महांगाई जे हिन आलम में हिन महांगाई जे हिन तूफ़ान में एतिरियूं त महांगियूं सब्जियूं थी वियूं आहिनि एतिरा त जीअं चांवरनि अटनि जा रेट चोट चढ़ी विया आहिनि जो इंसान परे खां बि ॾिसी बि उन्हनि खे नथो सघे। उहे शयूं जेके असांजे साह लाइ ज़रूरी आहिनि उहे शयूं जेके असांजी हारी लाइ ज़रूरी आहिनि उहे आइटम जेके असांजे पौरत लाइ ज़रूरी आहिनि जेके असांजे मज़दूर लाइ ज़रूरी आहिनि उहे हू ॾिसी बि नथो सघे। वठण त परे जी ॻाल्हि आहे ख़रीद करण त परे जी ॻाल्हि आहे खाइण वापराइण त परे जी ॻाल्हि आहे पर उन्हनि खे ॾिसी बि नथो सघे। अहिड़ी सूरत हाल में सिंधी यूनाइटेड पार्टी नसीराबाद जा सियासी समाजी वर्कर या घुर था कनि या डिमांड था कनि हिन निगरान गवर्नमेंट खां महिरबानी करे मज़दूर के पौरियत के मिडिल क्लास जे वर्कर के घट में घट जीण जो हक़ जो उन्हनि खे ख़ुदकशियूं करण खां उन्हनि खे बचायो। ये रियासत जंहिंजी ज़रूरत आहे असांखे सस्ती बिजली पर छा मुफ़्त बिजली मुहैया करण मुफ़्त तालीम मुहैया करण मुफ़्त गैस मुहैया करण जितां असांजो गैस हिन ई ज़िले कंबर शहदादकोट जे मज़ाराणी गैस फील्ड मां थो निकिरे तेल थो निकिरे ऐं यूरेनियम ॿिया ख़ुदि ॿिया आइटम अहिड़ा बि आहिनि जेके असांखे हींअर ताईं नथा ॿुधाया वञनि पर असांजा सियासी उस्ताद अवां साहब बि असांखे वक़्तनि ब वक़्तनि ॿुधाईंदा था रहो त हिन असांजे ज़िले कंबर शहदादकोट मां हिन 12 तालुके मां मथे जाबलू पट्टी मां जेको तेल थो निकिरे जेको गैस थो निकिरे उहो हितां जूं जेके ॿ माफ़ियाऊं आहिनि उहे ॿ माफ़ियाऊं हिन रियासत जे उन्हनि कारनि करतूतनि में भाङे भाईवार आहिनि। बदिले में असांखे गडर जो पानी थो मिले बदिले में असांखे महांगी सब्जी थी मिले बदिले में असांखे बिजली कोन थी मिले बदिले में असांखे गैस कोन थी मिले। सिंधी यूनाइटेड पार्टी पंहिंजे क़ाइद सैयद ज़ैन शाह साहब जे हुक्म मुताबिक़ हीअ एहतजाज मुख़्तसर ई सही पर हिकिड़ी उहा चिणग ज़रूरु ॿारी आहे जेका हिननि जे महलनि में जेका हिननि जे ऑफिसुनि में जेका हिननि जी असेंबलियुनि में हिकिड़ो बम्बड़ थी करे मचंदी।